मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। आज़ादी खां ओपरा तूं न असांजो भाउ, तूं को पत्थर पंध में असां उतरवा, असां ओरे आ सांगो लाहे सिर जो। साथियों, हीअ ज़िंदगी जेका तव्हां ई असांखे मिली आहे, कंहिं किरदार जे अदायगी जे लाइ मिली आहे। जबर खे, ॾाढ खे, ताक़त खे कुचलण जे लाइ मिली आहे। ऐं उहा जबर ऐं इस्तेमारियत वारी ताक़त जेका तव्हां ई असांजे ज़हननि खे मग़लूब ऐं मजबूर ऐं महकूम रखियूं थी अचे, उन सां टकर खाइणो आहे। पाण ईअं नाहे त जेको पैदा थिया आहियूं त सुबुह जो 9 बजे कंहिं ऑफिस में अचूं ऐं शाम जो 5 बजे उतां ऑफिस खां फ़ारिग़ थियूं ऐं ड्यूटी आवर्स पूरा थियनि ऐं सिधो घर में अचूं ऐं घर में अचण खां पोइ मानी खाऊं ऐं घर में सुम्ही पऊं ऐं को बि पंहिंजो फ़ाल रोल न हुजे। सोसाइटी खे बहितरी जे तरफ़ लाइ को रोल न हुजे। समाज में ॾाढ हुजे, उन ॾाढे सां न विढ़ी सघूं। पाड़े में जेकॾहिं केरु कंहिं ज़्यादती करे, उन ज़्यादती जे ख़िलाफ़ु झंडो बुलंद न करे सघूं। जेकॾहिं वसीलनि ते क़ाबिज़ क़ुवतूं ॿियूं हुजनि, उन वसीलनि जे हासिलु करण जे लाइ, पंज वसीलनि खे हासिलु करण जे लाइ पंहिंजो रोल न हुजे। पंज ॿोली ते कब्ज़ो हुजे, उहा ॿोली असांजी पंहिंजे शहर में न ॻाल्हाई वञे, न ऑफिस जी उहा दफ़्तर जी ज़बान हुजे, त उन जे लाइ पंहिंजो रोल न हुजे। सुठा बुक्स न पढ़ी सघूं ऐं क़ौम खे इहो न चऊं त तव्हां किताब पढ़ो, इनकलाब जा किताब पढ़ो, इक़्तिसादियात जा किताब पढ़ो, रेवोल्यूशन्स जा किताब पढ़ो, मार्क्सम खे पढ़ो, सोशलिज़म खे पढ़ो, इस्लाम खे पढ़ो, तक़ाबुल अदियान खे पढ़ो, शुमारियात खे पढ़ो, बैनुल अक़वामी तालुकात खे पढ़ो, सियासत खे पढ़ो। इहे पढ़ंदो तॾहिं तव्हांजो ज़हन उजागर थींदो। मंतिक़ खे पढ़ो, फ़लसफ़े खे पढ़ो, दीननि खे पढ़ो, इल्हामी किताबनि खे पढ़ो, तारीख़ खे पढ़ो, जेके तव्हांजे ज़हननि खे उजागर कनि या तव्हांजे ज़हननि खे बहितरी जे तरफ़ ॾे वठी अचनि। जेकॾहिं असांजो हितां जो ताक़तवर असांखां नथो ॾिजे ऐं ईअं थो सोचे त हीउ वीचारो, हीउ कमज़ोर असांखे छा करे सघंदो। जेकॾहिं वक़्त जो ताक़तवर तोखो मोखो नथो ॾिजे ऐं असांखे कमज़ोर हीणो सम्झी करे असां तुंहिंजे मथां उनजी नज़र कोन्हे, त सम्झ त तूं ऐं मां मुअल आहियूं। मुअल माण्हू जी जेकॾहिं असां जीअर आहियूं त बि मुअल आहियूं, त मरी वञण खां पोइ बाक़ी क़बर में छा कंदासीं। जेको ज़िंदगी में बि असां ऊंदाही में आहियूं, तारीख़ी में आहियूं, ऐं तारीख़ी ऐं ऊंदाही जेका असांजी ज़िंदगी खे मफ़लूज करे रही आहे, बर्बादु करे रही आहे। जेकॾहिं असां ज़िंदगी में को किरदारु कोन्हे को, सुबुह जो अचूं, अॼु दुकान जो दरवाज़ो मथे करे तालो खोले अॼु दुकान खे साफ़ु करे वेही रहूं, कारोबार कयूं, पैसा कमायूं, राति थी वञे वरी घर वञूं, ॾांद वांगुरु सुबुह जो अची जुटूं ऐं शाम जो मालिक असांजा खोले पंहिंजा असांजा हथर त असां वरी गाह खाऊं। इहा आहे असांजी ज़िंदगी। पाड़े में मरी वञूं, कंहिंखे ख़बर न हुजे त केरु गुज़ारे वियो। शहर में असांजो को नालो कोन हुजे, सोसाइटी में असांजो रोल न हुजे, इनकलाब में पंहिंजो किरदारु न हुजे। जंग, जदोजहद, वेड़ तारीख़ में तव्हांजो मक़ाम ठाहींदी, तव्हांजो वजूद क़ाइमु रखंदी। जेकॾहिं नथा विढ़ो, जेकॾहिं जंग नथा करियो, जेकॾहिं इस्तेमारी क़ुवतुनि जे ख़िलाफ़ु बग़ावत जो अलम बुलंद नथा करियो, मुज़ाहमत नथा करियो, त तव्हां मुअल आहियो। ऐं मुअल जॾहिं क़बर में ईंदो न, त उन क़बर बि चवंदी आहे त इन मुअल खे मुंहिंजे पेट में, मुंहिंजे सीने में दफ़न न कयो। इहो जेको जीअरे कुझु न करे सघियो, इहो जेको जीअरे बि मुअल हुयो, त हाणे मरी अचण खां पोइ मुंहिंजे क़बर में ही कहिड़ी रोशनी करे सघंदो। शरीफ़ बुज़दिल शरीफ़, बुज़दिल पंहिंजो पाण खे नालो थो ॾिए शराफ़त जो, पंहिंजो नालो थो ॾिए पाण खे शरीफ़ जो। तूं बुज़दिल आहीं, तूं हीणो आहीं, तूं निबल आहीं, तूं कमज़ोर आहीं, तोमें जुरत कोन्हे, तोमें ताक़त कोन्हे, तोमें बहादुरी कोन्हे। उनजे करे तूं पंहिंजो पाण खे शरीफ़ थो सम्झी। शरीफ़ उहे हूंदा आहिनि जेकी कमज़ोर हुजनि। कमज़ोरी पंहिंजी आदत बनाए छॾी, कमज़ोरी पंहिंजी नेचर बनाए छॾी, कमज़ोरी तुंहिंजे हॾनि खे
मास खे निपुड़े ख़तमु करे छॾियो ऐं तुंहिंजी दिलि तुंहिंजो दिमाग़ हींअर ग़ुलाम आहे। ग़ुलामी जे ख़िलाफ़ु विड़ी नथो सघीं, टकराउ नथो खाई सघीं। जीअण जो तोखे हक़ु आहे कॾहिं बि कोन्हे। तुंहिंजी क़ौम ग़ुलाम, तुंहिंजो दरिया ग़ुलाम, तुंहिंजो समुंड ग़ुलाम, तुंहिंजी ज़बान ग़ुलाम, तुंहिंजा शहर ग़ुलाम, तुंहिंजी ॿहिराणियूं ग़ुलाम, तुंहिंजी तहज़ीब ग़ुलाम, तुंहिंजी सक़ाफ़त ग़ुलाम, तुंहिंजा वसीला ग़ुलाम। तूं वसीलनि खां महरूम, पंहिंजी ॿोली खां महरूम, नौकिरियुनि खां महरूम, रोज़गार खां महरूम, सभिनी जे महरूमियत जे बावजूदि बि तूं झंडो नथो खणी बग़ावत जो। तुंहिंजे हथ में ॻाढ़ो झंडो कोन्हे, तुंहिंजे हथ में बग़ावत जो अलम कोन्हे, तूं नथो विढ़णु चाहीं त तूं बुज़दिल आहीं ऐं शरीफ़ बुज़दिल जेको समाज में को बि किरदारु अदा न करे सघे। तूं ग़ुलामी जे ख़िलाफ़ु नथो विड़ी सघीं। तोखे रोशनी जी ज़रूरत कोन्हे, तूं तारीकी में डार्क ऐं डार्कर स्टेज में रहणु थो चाहीं। ज़िंदगी में बि ऊंदाही में रहीं, मरी वञण खां पोइ बि तूं ऊंदाही में रहंदे। ज़िंदगी में मरण खां पोइ ऊंदाही। देखो हमारे रहनुमा क्या क्या नुमाया कर गए, BA की नौकर बने, पेंशन मिली, मर गए। इहा ज़िंदगी तुंहिंजी, इहा तुंहिंजी ज़िंदगी आहे। मिली जेकी न मुर्खनि था, मिली जेकी न ख़ुशि थियनि था, विछड़ी जेकी न तड़पनि था, मोहन वांगुरु जीअनि था जीअं उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। जॾहिं तोसां केरु मिले त तोखे ख़ुशी न मिले, जॾहिं तोखां केरु विछड़े जुदा थी त तोखे ग़म न थिए त तूं छा ई पोइ मोहन वांगुरु जीअनि था जी उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। तूं पोइ मोहल आहीं। उथ, पंहिंजे ज़मीर खे बेदार कर। उथ, खण बग़ावत जो झंडो, विड़। हे तुंहिंजे ताक़तवर क़ुवतुनि जे ख़िलाफ़ु विड़। विढ़ण खां सवाइ तारीख़ में का वाह कान्हे का तारीख़ में वेड़ सवा बि वाह। मतां सारियो साह ऐं मतां मोटो मागरी। जितो आयो ई वरी मतां होॾां वञण जो सोचीं। फतह हासिलु करे विड़ी पंहिंजी धरती खे आज़ादु कराए, वसीलनि जो मालिक बणिजी, पंहिंजी ॿोली खे ज़िंदा रखी, ज़िंदा कराए, पोइ मोट त तोखे सुर्ख़ सलाम कयूं, तोखे क़ौमी सलाम कयूं। पर जेकॾहिं तूं नथो विड़ी त तूं पंहिंजे माउ जे तुख़्म सां गद्दारी थो करीं, पंहिंजे अमड़ सां गद्दारी थो करीं। जेके माउ सां गद्दारी कंदा आहिनि, जेके माउ जे थञ सां गद्दारी कंदा आहिनि, उहे कॾहिं बि तारीख़ में कोन जीअंदा आहिनि। पंहिंजी तारीख़ खे बहितर बनाए ऐं बहादुरी जे बुनियादनि ते जी। जेकॾहिं तूं बहादुर न आहीं त तुंहिंजे दफ़न थियण वक़्तु क़बर तो मां ख़ुशि न हूंदी ऐं क़बर तोखे सलाम न कंदी। क़बर तॾहिं तोखे सलाम कंदी, तोखे भलीकार कंदी, तोखे वेलकम कंदी, तोखे सल्यूट कंदी जॾहिं तूं पंहिंजी धरती जे वसीलनि खे हासिलु करण जे लाइ ऐं पंहिंजे धरती जे निजात जे लाइ, उनजी फ्रीडम जे लाइ, एमांसिपेशन जे लाइ, लिबरेशन जे लाइ, क़ौमी वहदत जे हासिलात जे लाइ तूं विढ़ंदे विढ़ंदे मारियो वञी, वतन तां निछावर थी वञी, पंहिंजे ज़बान खे, पंहिंजे क़ौम जी ॿोली खे बचाइण जे लाइ लड़ी। शहरनि जे हसीन रौनकुनि खे उन्हनि माण्हुनि जे हवाले कई जेके पटका ॿधी, अजरक कुलनि ते रखी ऐं टोप पाए घुमनि ऐं कुहाड़ियूं हथनि में खणी वॾनि शहरनि में घुमनि। उहो वक़्तु जेकॾहिं तूं वापसि आणे सघीं थो त पोइ तोखे जीअण जो हक़ु आहे। जेकॾहिं साइंस तरक़ी कई आहे, इन्हनि शयुनि खे तूं हासिलु नथो करे सघीं त पोइ घटि में घटि इन वॾी प्लाज़ाउनि जो मालिक बणिजी वञु, कराची जे शॉपिंग सेंटर्स जो मालिक बणिजी वञु, इम्प्रेस मार्केट जो मालिक तूं बणिज, सदर जो मालिक तूं बणिज, डिफेंस क्लिफ्टन ऐं समुंड ते जेके वॾा वॾा होटल आहिनि उन्हनि जो मालिक तूं बणिज। सामूंडी पट्टी जिते सामूंडी जहाज़ बीठा आहिनि उहे तुंहिंजी मिल्कियत बणिजी वञनि। कराची जो एयरपोर्ट तुंहिंजो हुजे, उते ॿोली ॻाल्हाइण वारा तुंहिंजा माण्हू हुजनि रखियलु, मैनेजिंग डायरेक्टर तुंहिंजो हुजे, चेयरमैन तुंहिंजो हुजे, जहाज़ तुंहिंजी मिल्कियत हुजनि, रेलूं तुंहिंजी मिल्कियत हुजनि। ही सभई जेके सुपर हाईवे ते या नेशनल हाईवेज़ ते ॿियनि जायुनि ते
M9 ते M5 ते उते जेका टैक्स वसूल कई थी वञे उहा तुंहिंजे खाते में जमा थिए, तुंहिंजे सूबाई खाते में जमा थिए, त पोइ मां तोखे सल्यूट कंदुसि त तूं पंहिंजे वजूद जी बका जे लाइ विड़ी ऐं पंहिंजे माउ जी थञ सां तूं निभायो। जेकॾहिं तूं डिॼंदे डिॼंदे ज़िंदगी गुज़ारे छॾी, छाजे लाइ थो डिॼीं, कंहिंखां थो डिॼीं, छो थो डिॼीं, केतिरो जीअंदे, न जीअंदे, जल्दी तोखे फना थियणो आहे, जल्दी तोखे मरणो आहे, पेट जो सूरु मारींदी, हार्ट अटैक तोखे मारींदी, ब्लड कैंसर तोखे मारींदो, शुगर तोखे मारींदी, हाइपर टेंशन तोखे मारींदो, हेपेटाइटिस B C D तोखे मारींदा, कंहिंखो बचंदे, एक्सीडेंट तोखे मारींदो, हा वॾियूं मुसीबतूं तोखे मारे सघनि थियूं, न जीअंदे, कोन जीअंदे, तोखे मरणो आहे, पर मर फातिह थी मार, तारीख़ में तोखे यादि कयो वञे ऐं तारीख़ तोखे पंहिंजे उन्हनि वर्कनि में यादि करे ऐं क़बर तोखे सुर्ख सलाम करे, कि तुंहिंजी क़ौम तोखे यादि करे, तुंहिंजा ॾिहाड़ा मल्हाया वञनि, तुंहिंजो वॾियूं वॾियूं वरसियूं मल्हायूं वञनि, तुंहिंजे वरसी ते वॾा क़ौमी गीत ॻाया वञनि ऐं वॾियूं तुंहिंजूं कदावर तस्वीरूं तुंहिंजे उन जलसनि में लॻल हुजनि ऐं उते बग़ावत जा वॾा फलक शिगाब उते तक़रीरूं थियनि, कलाम हलनि, उन कलामनि में तोखे इहा ॻायो वञे ऐं तुंहिंजे नज़रे खे ऐं तुंहिंजे फ़िक्र खे उते ख़िराज तहसीन ऐं ख़िराज अक़ीदत मिले, तुंहिंजे क़बर खे सलाम कयो वञे, गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वञनि, त पोइ तोखे जीअण जो हक़ु आहे, न त तोखे जीअण जो को हक़ु कोन्हे। अचो त बहादुरी जे बुनियादनि ते जीऊं ऐं ॾाढ सां ऐं जबर सां विढ़ूं। जेकर मुंहिंजो चैनल पसंदि अथव त सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं ॿुधिजो, महिरबानी।